नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का राऊं आहियां अली रज़ा मंगी आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन पर। तहरीक इंसाफ जो सरदार अब्दुल कयूम नियाज़ी आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म चूंडजी वियो। वज़ीर आज़म जी चूंड लाइ आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली में वोटिंग थी। सरदार अब्दुल कयूम नियाज़ी के 33 वोट मिलिया। गडियल ओपोजिशन जो उम्मीदवार चौधरी अकबर लतीफ़ के 15 वोट मिलिया। अब्दुल कयूम नियाज़ी जो ताल्लुक LA पौंछ 1 जे ॻोठ दरा शेर खान सां आहे जेको लाइन ऑफ कंट्रोल जे साम्हूं आहे। शहबाज शरीफ के मुफ़ाहमत ॾांहीं अचणो आहे। शहबाज शरीफ कोशिश करे रहिया आहे त नवाज़ शरीफ सिधो जेल न वञणो पवे। PP ऐं नून लीग ॿिन्ही पार्टियुनि में मुज़ाहिमत ऐं मुफ़ाहमत वारी जंग जारी आहे। हे माण्हू रुगो कैमरा जी सियासत करे रहिया आहिनि। उन्हनि खे मशवरो ॾींदुसि त पाकिस्तान जी सियासत में नई सोच अचणु लॻी आहे। शहबाज शरीफ ECL मां नालो कढण जी का दरख़्वास्त नाहे ॾिनी। ख़िते जूं हालतूं तेज़ी सां तब्दील थी रहियूं आहिनि। पाकिस्तान ख़िलाफ़ हाई बर्ड वार शुरू कई वई आहे। ईंदड़ 5 खां 6 महीना इंतिहाई अहम आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। शहबाज शरीफ ते कूड़ो इल्ज़ाम लगायो वियो त हिन लंदन में माफ़ी घुरी। कूड़ा ऐं फोरियूं 3 सालनि खां मुल्क ते बढ़ियल आहिनि। जुलाई महीने में 51 शयूं महांगियूं कयूं वयूं। बजट ईंदे ई अवाम जे खीसनि ते धाड़ो हयो वियो। अवाम जो नवाज़ शरीफ ऐं शहबाज शरीफ ते यकीन आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। हब वेझो RCD रोड ते तेज़ रफ़्तार मज़दा खाई में किरी पई। 4 ॼणा फौत। फौतनि में मौला बख्श, मोहम्मद लाखो, फैज़ मोहम्मद ऐं गॾिजातल शख़्स शामिल। फौतनि जा लाश अस्पताल बेला मुंतक़िल कया पिया वञनि। बलूचिस्तान जे इलाइक़े चमन में घर अंदर गैस सिलेंडर जो धमाको। एक ॿारड़ो मारिजी वियो। 8 ॼणा ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। कुछ ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में क्वेटा रेफर कयो वियो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो पुलिस जे शहीदनि जे ॾियारे ते पैगाम। आर्मी चीफ पुलिस जे शहीदनि खे सलाम पेश कंदे चयो त पुलिस फ़र्ज़नि जी अदायगी में वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अमन ऐं इस्तेहकाम जे लाइ पुलिस जो किरदारु फ़ख्र जोॻो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो पुलिस जे शहीदनि खे सलाम। संदसि चवणु आहे त क़ौम खे पंहिंजे पुलिस जे शहीदनि ते फ़ख्र आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे में पुलिस जो किरदारु तारीख़ी रहियो आहे। कोरोना वबा जी रोकथाम जे सिलसिले में बि पुलिस जे जवाननि बहितरीन किरदारु निभायो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त असांजी पुलिस जे शहीदनि रत जो नज़रानो रही अमन बहाल कयो। सिंध पुलिस अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ अहम किरदारु अदा करे रही आहे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 46 मरीज़ फौत। हेल ताईं फौत थियलनि जो अंग 23,575 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,922 नवां केस रिपोर्ट। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हाकारी केसनि जी शरह 22.8% रही। सिंध में कोरोना वायरस जा केस वधण लगा। खैरपुर में सिविल अस्पताल जो अगूणो सुप्रीडियंट अब्दुल गनी सोलंगी कोरोना विघे फौत थी वियो। ठटे ज़िले में कोरोना वायरस जा केस तेज़ी सां वधण लगा। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 73 नवां केस ज़ाहिर। कोरोना विघे इंजीनियर तारिक मेमण फौत थी वियो। ठटे ज़िले में कोरोना विघे फौतनि जो अंग 20 थी वियो। सिंध में जुज़वी लॉकडाउन जो 5हों ॾिहाड़ो। कराची, हैदराबाद, शहीद बनज़ीराबाद, मीरपुर ख़ास सखर ऐं लाड़काना डिवीज़न जे केतिरनि शहरनि में लॉकडाउन जी भञकड़ी। कारोबार ऐं ट्रांसपोर्ट खुलियल। बाज़ारुनि में माण्हुनि जी भीड़।
मीरबाग ओरचाणी भरिसां ॻोठ खंबड़ी मां अणॼातल शख़्स जो 2 ॾींहं पुराणो लाश हथायो। पुलिस लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शिकारपुर जे दावन शाहपाड़े में पीउ हथां धीउ क़तल। जवाबदार रशीद संजराणी पंहिंजी धीउ रुक़ैया खे गोलियूं हणी क़तल कयो। दादू में लाइव स्टॉक खाते जो मुलाज़िम मोहम्मद सिद्दीक खुश्क पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अगवा जो शख़्स ज़ाहिर गुम थी वियल। सिद्दीक खुश्क जे भाउ एजाज़ जो चवणु आहे त 24 कलाक गुज़री वञण बावजूद पुलिस भाउ जी गुमशुदगी जी रिपोर्ट बि दाख़िल न कई आहे। गुलाम लाल ॻोठ अलाए बचायो दर्स जो रहवासी नौजवान हफ़ीज़ दर्स गुज़िरियल 4 महीननि खां कराचीअ मां पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान। जामशोर में वाबडा कॉलोनी जे घर मां गिरफ़्तार थियल जवाबदारनि ते केस दाख़िल। केस में भुंग लाइ अगवा, बिना जवाज़ घर में दाख़िल थियण, धाड़ो हणण ऐं दहशत पखेड़ण जा कलम शामिल कया विया। FIR में गाज़ीबख्श बुरड़ो, अलीजान बुरड़ो, मोहम्मद हुसैन जखराणी, नूर अहमद अबड़ो ऐं गुलाम कादिर जखराणी नामज़द। जवाबदारनि खे दहशतगर्दी टोड़ अदालत हैदराबाद में पेश कयो वियो। अदालत जवाबदारनि खे 5 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सरकोल ब्लॉक 2 में सिक्योरिटी गार्ड से वहशियाने तशद्दुद में फौत थी वियल। पोरे दो भील जे वारसनि जे लाइ 1 करोड़ ऐं ज़ख़्मियुनि जे लाइ 50-50 लख रुपया जारी। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त समूरी रक़म DC थरपारकर जे अकाउंट में मुंतक़िल कई वई आहे। दो भील ऐं ज़ख़्मियुनि जा वारस पीपल्स पार्टी जे मक़ामी क़यादत सां राब्ते में अचनि। टंडोलाइर जी मंसूर कॉलोनी में नारी खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। नौजवान फिरदोस गोपांग जे वारसनि पारां सावरनि ते क़तल जो इल्ज़ाम। मक़तूल नारी जे वारसनि जो सिविल अस्पताल आॾो लाश रखी एहतजाजी धरणो। गंबड़ में बेदर्दीअ सां क़तल थियल नौजवान उसामा खोड़ वारो मामिलो। ख़ैरपुर जी मक़ामी अदालत में जवाबदार शहाब मुग़ल जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत उसामा क़तल केस में नामज़द जवाबदार जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण खां पोइ पुलिस जवाबदार शहाब मुग़ल खे अदालती अंगण मां गिरफ़्तार करे वरितो। ठुले जी रियाज़ कॉलोनी में केबल जी तार मां करंट लॻण सबबि नींगरी फौत थी वई। फौत थी वियल नींगरी राहिला भट्टी जे घर में कोहराम मची वियो। ऐं टिंडजाम वेझो राहोकी थाणे जे हद में लाहौर खां कराची वेंदड़ ट्रेन मां मुसाफ़िर किरी फौत थी वियो। फौतीअ जी सुञाणप दौड़ वासी नसीर तौर थी।